दोस्त कहता है छाते की काड़ करे दो दास हां छो। बस यार छा बुधाए जे छोकरी सा मुझो इश्क हुयो आज वो मुझी काल ही नथी खणे। आज मुखे जवाब ही नथी दे। छा यो इश्क हुयो मुझो उनी मुसा केडा वेदा कया करार कया आज मुझी काल ही नथी खणे। मां उनजे लाइ छा छा न कयो। न दी दिठी न रात दिठी न सर्दी दिठी न गर्मी दिठी आज मुझी काल ही नथी खणे। यो इश्क है जो। बस कर तू छा इश्क कयो। हे इश्क कूड़ो इश्क इश्क कयो त एक खुद खुदा कयो। बियो इश्क इमाम हुसैन अलैहिस्सलाम कयो। खुदा पांजे इश्क में पूरी कायनात ठाहे छडी ऐं हुसैन अलैहिस्सलाम इश्क में पांजी पूरी कायनात लुटाए छडी। सलाम या हुसैन वाह या हुसैन। इश्क यो चइबो सच्चो आई दोस्त वाकई हकीकी इश्क यो है। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजा 72 तन कुआए छॾिया। वाकई हकीकी इश्क यो है। मां सलाम पेश कयां तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम के। सलाम या हुसैन वाह या हुसैन।